थी दिल साल हल मदीने हर साल ही थी दिल चए के रूस अमेरिका के चीन थिया रवाना इंग्लैंड के लंदन के स्पेन छो त ॿियनि जा पुनल ॿिए पासे ॿियनि जा पुनल ॿिए पासे असां ग़रीबनि जो पुनल मदीने साल हीअं थी दिल चए असां जीएम सैयद जो ॾाॾो आहियां पर ॾाॾो आहे काॾे वियो मदीने वयो मदीने तय्यबा में मुझे आका करीम हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कदमन में वेही दुआ तो घुरे खोल त सदवारन सैयदन जो किताब दुआ तो घुरे ओ मुझा महबूब आका तुझो बचड़ो अज तुझे दरड़े ते सवाली आयो वा महबूबा अज पांजे बचड़े के हे परेशानियों दूर फरमा अज पांजे बचड़े जे निगाह फरमा जो वेठो त सन में हुजा पर दिल मुझी तो महबूब जे दरबार में हुजे काथे दुआ घुरी गाला गाला काथे दुआ घुरी दुआ मदीने में घुरी दुआ घुरण वारो केरा जो सन जो सैयदा तवज्जह कजा ताजदार अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे तरफ खां जवाब कहिड़ो थो मिले से गौर कजा मदीने जे मीर निंड्रड़ आई आ जेॾी महिल सन जे सैयद खे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ख्वाब में इरशाद फरमाइनिस्ता ओ मुंहिंजा बचड़ा हितों हलियो वञो वापस मदीने मां हलियो वञो वापस उन वक्त टल्टीअ जे शहर जे वेझो कहिड़ो जवान हूंदो हुयो जो मखदूम बिलावल हूंदो हुयो मीर मदीने जे मीर पंहिंजे बचड़े खे फरमायो ओ मुंहिंजा बचड़ा हितां मोटी वञी करे मखदूम बिलावल ॾे वञजा उहो तुंहिंजे मथां निगाह करे तुंहिंजे सीने खे तवज्जो करके फरमायो जवाब दे कहे फरमायो मदीने जे साईं मदीने जे ताजदार हा हा मां समझा तो मता को सुभाणे मुंहिंजा दोस्त तोखे वकड़ ॾेई विझे त मदीने जो साईं उनके जैसे ओ चरिया या तो अल्लाह जो कुरान पढ़ियो ही कोने को या तो के अल्लाह जे कुरान जी खबर ही काने का जेडी मल हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में इल्म लुदनी ला दुआ करी ओ मुझा मौला मुके इल्म लुदनी अता फरमा खुदा त खुदा दई सके पियो या न जवाब दे अल्लाह दई सके पियो मालिका खालिका लेकिन मुझे अल्लाह दिनो कोन मुझे अल्लाह फरमास ऐ मुझा जी मुझा मौला मुझो आशिक दीवानो जे जो नालो खिजरा उन दे वञ इहो इल्म तोखे उहो सेखारींदो चवी त कुरान पढ़ा अल्लाह तो फरमाए पांजे कलीम के अल्लाह तो फरमाए पांजे सुने मूसा के हालांकि खुदा त कलाम कंदो आया न जवाब दे जैसा रब कलाम करे उनके पांजे आशिक दीवाने ने मोकिले ऐं उहो सवाल करे तवज्जो कजा ओ कज़ाक मोहम्मद जे गोठ में वेहण वारा फकीर नसीर गरीब ऐं ॿियनि गोठ वारनि जे मेहनतुनि सां हिन महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जे इश्क जी महफ़िल में अचण वारा गौर कजा तवज्जो कजा मुंहिंजे बेनियाज़ रब जे आॾो अर्ज़ थो करे मौला ओ मुंहिंजा मौला इन तुंहिंजे आशिक खे ॻोल्हियां काथे इन तुंहिंजे दीवाने खे ॻोल्हियां
गाला 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 इन तुझे दीवाने के गोलियां काथे मुझे बेनियाज रब मुझे बेनियाज रब पंहिंजे कलीम खे चयो हिकिड़ी मच्छी वठ हिकिड़ी गाला गाला हिकिड़ी मच्छी वठ उनखे पचाए तयार कर उहा पाण सां गॾु खण पोइ दरिया जे कपर ते हलंदो वञ जिथे पकल मच्छी जे उनजे पोयां लॻो वञ आम किस्सो न कुरान जो किस्सो पियो ॿुधाई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सूरे कहफ खे खोले ॾिस 15 सिपारे जे आख़िर में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सूरे सिपारे ज़िक्र थो पियो ॿुधाई आयतूं पढ़ंदुसि आधी थी वेंदी मां तोखे इन करे थो ॿुधायां त तवजो कर ॾींदो मुंहिंजो रब आहे पर जंहिंजे हथों ॾे उनजी गाला गाला ॾींदो मुंहिंजो ख़ुदा है जन्नत ख़ुदा तव्हांखे उनजी इहा है त अॼु तव्हां सभई मुंहिंजे महबूब जे बचड़नि जे इश्क में दीवाना थियो तव्हां रब जन्नत ॾियाव जन्नत जो सौदो थो पियो हले ख़बरदार थी जा जन्नत जो सौदो थो पियो हले बाद में थो जा ॻाल्हि खे पूरो क़यामत ॻाल्हि रहिजी वञे मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे मूसा खे हुकुम ॾिनो मच्छी खणो मच्छी पचाए तयार कर मच्छी पचाए तयार कई ग़ुलाम खे गॾु वरिते मच्छी पुठनि ते पाण गॾु उहो ताम तयार करे दरिया सां वञनि था जंहिं जॻह ते मंज़िल थी वई ग़ुलाम खे चई त जंहिं जॻह ते मच्छी ज़िंदह थिए मूंखे ज़रूर ॿुधाइजां अल्लाह जे कुदरत ॾे निहारियो जंहिं जॻह ते वेठा मच्छी ज़िंदह थी वई दरिया में हली वई तवजह कजो क़ुरान जे आयतुनि जो तर्जुमो थो पियो ॿुधायांव मच्छी दरिया में अंदरि हली वई अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां मूसा जे ग़ुलाम जे मथां ग़फ़लत जा पर्दा तारी करे छॾिया उन खां ॻाल्हि विसरी वई मूसा कलीमुल्लाह उथी अॻिते हलिया जेॾी महिल अॻिते हलिया मूसा कलीमुल्लाह उनखे चयो जीअं ग़ुलाम निंड मां उथे ईअं अखियूं हीअं करे चवे थो मुंहिंजा साईं मूंखे मुआफ़ कजो मच्छी त पोई जॻह ते वेठा हुआसीं उते दरिया में हली वई मच्छी त पोई जॻह ते दरिया ते वेठासीं उते हली वई मूसा कलीमुल्लाह चयो त पोइ मुंहिंजी मंज़िल त उहा आहे मूसा कलीमुल्लाह पोइ ते मोटंदो आहे गौर त कर अल्लाह जे क़ुरान जे मथां ओ कटड़ू अल्लाह जे क़ुरान ते गौर त कर तरफ़ ॾींदो कीअं हज़रत मूसा कलीमुल्लाह पोइ ते मोटियो आहे जॾहिं उन जॻह ते पहुतो आहे मंज़िल करे विया मोटी आया मुअल मच्छी चेरी थी दरिया में वई पानी बहंदो रहियो पर रस्तो उहो ई बीठो तो कुरान पढ़ियो ई कोन्हे जे पढ़ियो थई त पूरो परूड़ियो न थई परूड़ियो त अच मुंहिंजे सजण साईं जे दरबार कंहिं अल्लाह जे कामिल जे निगाह जो शिकार थी त ख़बर पवई त कुरान कीअं पढ़बो आहे अल्लाह वारा जेके आहिनि उहे ई क़ुरान पढ़ाईंदा आहिनि बाक़ी पढ़ाइण वारा त खोड़ हिते बि मौलवी मौलाना खोड़ पर निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी अल्लाह जा बंदा मूसा कलीमुल्लाह मोटी आयो दरिया वही रहियो वा पर रस्तो पियो मूसा कलीम अल्लाह जो उहो वञे तो दरिया में अंदर पर कंहिंजे पोयां चो मच्छीअ जे पोयां तुंहिंजो दिमाग़ ख़राब तोखे वलियन जे मकाम जी ख़बर ही कोन्हे का तोखे इज्जत जी ख़बर ही कोन्हे का वलियन जे तरफ खुदा जे प्यारन जे तरफ जे कॾहिं मच्छी पंधड़ो करे तो खुदा नबी खे चवे त इन जे पोयां वञ दरिया वही रहियो आहे उहो निशान पंहिंजी जॻह ते जारी आहे मूसा कलीमुल्लाह ग़ुलाम खे चयो तूं मोटी वञ असांजी मंज़िल अचे वई आहे ग़ुलाम मोटी वियो मूसा कलीमुल्लाह उन मच्छीअ जे निशान ते दरिया में लथो आहे पानी बहिसा लगो पयो आहे मूसा कलीमुल्लाह वञे थो पियो मुंहिंजा दोस्त पानी मथो हले थो पियो मूसा अंदर हले थो पियो
मच्छी नज़र कान थी अचे अॻिते वञे ॾिसे त पाणीअ जे विच में जवाना वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम में ॿुधायो आहे मुंहिंजा बानो जेके मां अल्लाह जा आशिक़ ऐं दीवाना हूंदा आहिनि केॾी महिल सजदनि में गुम त केॾी महिल क़ियाम में गुम हूंदा आहिनि। सुनो मूसा कलीमुल्लाह दरिया में अंदर वयो मथा दरिया वहे पयो दुनिया घुमे पई मल्लाह ॿेड़ियूं हलाइनि पया कंहिंजी कुदरत चो मुझे रब जी कुदरत मूसा कलीमुल्लाह ॾिठो त को जवान जेको दरिया में अंदर भी नमाज पढ़ी गला गला छा करे रहियो आहे नमाज पढ़ी रहियो असुल न कुछ दे नमाज छो त नमाज तो जरा वडो ट्रियणा खबरदार थी जा खुदा जो कसम या नमाज उहा है जेको तोहफो ॾियण वारो रब्बुल आलमीन वठण वारो रहमतल लिल आलमीन। सोने मूसा कलीमुल्लाह ॾिठो त जवाना अंदर नमाज पढ़ी रहियो आहे सजदन में सोनो कलीम अदब वारो आहे खुदा जो कलीम नबी आहे जलाली नबी आहे गला गला केर जे इज़राइल खे बि ठका करायो पर हींअर कोन थो मौज़ू टेड़िया छो त गर्मीअ सफ़ा हाल हीणो करे छॾियो आहे। अज़ीज़न मूसा कलीमुल्लाह इंतज़ार में उन नमाज़ीअ सलाम वरायो मूसा कलीमुल्लाह पोयां बीठो आहे उहो सलाम वराए पोइ ते निहारे कोन थो चवे थो ऐं मूसा कलीमुल्लाह कीअं अचण थियो आहे। अल्लाह जो नबी मूसा खोल कुरान के दसी तो न कहफ सूरह कहफ खोल अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह निहारे चयो त तोखे कहीं बुधायो ची जै तोखे मोकिलियो सुभान अल्लाह तोखे कहीं बुधायो ची जै तोखे मोकिलियो या सागी गाल जरे जीएम सैयद जो ॾाॾो मदीने मां मोटी टलटीअ में जेॾी महिल सुणे मखदूम बिलावल ॾे वञे पियो त मखदूम बिलावल पंहिंजे हवेलीअ तां निकिरी अॻिते थो इस्तक़बाल करे मरहबा महरा मरहबा अहलन व सहलन सैयदा उन सैयद सुणे जो इस्तक़बाल थो करे उन सुणे सैयद निहारे चयो मखदूम साहब इलाइके जा हुया न टलटी आई मुझा सन परे तकाने अरे मखदूम साहब अज तवा मुझे इंतजार में जे हाथों जे इंतजार में छाजे करे कि जे तोखे मोकिलियो आ उन मुखे इंतजार जो भी चई छडियो सवाली मदीने में वेहण वारो टलटीअ में न टलटी परेया न मदीनो परेया कंहिंखां परे नाहे जो जन जो सीने दिल मदीनो अल्लाह जे ज़ात बनायो आहे न कहीं से दूर है मंजिले न कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है आशिकन जी बोली से को छन बोलन जे बोलन के मैं बुरों से लाख बुरा मेरी लाज रखे लो मेरे खुदा ये तेरे हबीब
नसीब है खुदा जो कसम सुन्नी जो तुझे सीने में इश्क मुस्तफा जी चिड़क मौजूद आले रसूल जो प्यार मौजूद अज न सही कयामत में सीनो खोले हलंदे दुनिया तो खे ॾिसंदी त हे केरा नेकियूं बि घणियूं कोन अथसि टेड़ा ई करे थो हले त मलाइका चवंदा हा भले कि हाणे किले हर कुॾंदी आहे मुस्तफा जो मीलाद करण वारो याद रख मौजा दोस्त अजीज अर्ज पे कयम जज्बाती माण्हू आहियां पोड़ो पर जज्बात सोहणे मूसा कलीमुल्लाह दे पोइते निहारे सोहणे कलीमुल्लाह दे पोइते निहारे खिज़र अलैहिस्सलाम कोन चयो अॻिते निहारे चयो ओ सोहणा कलीमुल्लाह कीअं आयो आ सोहणे कलीमुल्लाह चयो ऐ सोहणा तोखे कंहिं ॿुधायो जंहिं तोखे मोकिलियो जंहिं तोखे गला गला जंहिं तोखे मोकिलियो बस हाणे हिकिड़ी आयत पढ़ी बस तो कंहिं मौज़ू खे छॾियां थो दलील पे ॾिनो में इन वीचारनि खे ख़बर ई कान्हे का त क़ुर कीअं पढ़बो आहे सोणे मूसा कलीमुल्लाह दे निहारे खिज़र अलैहिस्सलाम तो चवे तवज्जो कर कहदे निहारे खिज़र अलैहिस्सलाम गाला गाला कहदे निहारे गाला ओ कज़ाकन फकीरन जे दावत ते अचण वारा ओ मिस्कीन नसीर कज़ाक जे दावत ते अचण वारा मता सुभाणे ये छो यार सही आशिक राज पर ताहिरी नसीर फकीर जे दावत में त सभा खुली पियो हा याद रखी छॾजा ए फकीर जो सीनो मदीने वारे मीर जे दरबार जो गुलाम जेको आशिक जॾहिं इश्क सां मोहब्बत जी महफिल सचाईंदो आहे त उन जे दौलत दुनिया दे कोन ॾिसंदा हुन जे कनेक्शन मदीने वारे खोट ॾे ॾिसंदा उन जे सच्चाई जे करे मदीने वारो असांजे सीने खे बि खोले छॾी अहिड़ी महफिल जिथे किथे कान हूंदी आहे किथे किथे हूंदी आहे यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे कलीम खे जेको अल्लाह सां डायरेक्ट कलाम करण वारो आहे मूसा कलीमुल्लाह ख़ुदा सां ॻाल्हियूं करण वारो सुहिणो खिज़र छा थो चवेसि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे मूसा चयो क़ाल लहू मूसा अल्लाह जे नबी मूसा चयो हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा सुभान अल्लाह ऐ अल्लाह जा आशिक मुखे कबूल कर मां तो वटि इल्म सिखण लाइ आयो हां केर तो ॻाल्हाए जवाब दे सीनो खोल केर तो ॻाल्हाए कलीमुल्लाह कोहे नूर ते खुदा सां ॻाल्हियूं करण वारो दरिया जे अंदर खिज़र सां थो ॻाल्हाए सुहिणो खिज़र निहार चयुसि तो इन्नक लम तस्ततिय मइय सबरा खुला खुला इनायत के खोलिया हां दो फाटे सुनो अल्लाह जे नबी खिज़र अलैहिस्सलाम मूसा कलीमुल्लाह जेड़े जवान के जवाब थो दे रब कुरान में बयान कयो मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो त सुना मुके कबूल कर मां तो वटे इल्म सिखण जवाब दे अल्लाह मोकिलिस वरी जवाब में खिज़र अलैहिस्सलाम छा थो चवेस दे खबर मूसा गॾु हलण जे लाइ सब्र करण जी ताक़त अथई कंहिंखे थो चवे जेको कलाम मूसा कलीमुल्लाह रब सां कोहे तूर ते कलाम करे उनखे खिज़र अलैहिस्सलाम थो चवे मूसा गॾु हलण त चाहीं थो मूसा रहण त चाहीं थो सिखण त चाहीं थो पर चइबो न सिंधीअ में गुजी अथई जिगर अथई जान अथई मूंखे बर्दाश्त करे सघंदे इन्नक लन तस्ततिय मइय सबरा सब्र करे सघंदे चवे थो हा चवे थो हा मां सब्र कंदुसि अॻिते ॻाल्हि कोन थो ॿुधायां वॾी ॻाल्हि आहे घणी ॻाल्हि खे कोन थो खणी वञा बसि एतिरो थो ॿुधाइणु चाहियां त अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह इल्म सिखण लाइ रब काॾे मोकिलियुसि गाला गाला काॾे मोकिलियुसि माना अल्लाह ख़ुदि ॾियण वारो पंहिंजे कलीम सां कलाम करण वारो इल्म सेखारण लाइ मोकिलियसि खिज़र अलैहिस्सलाम ॾे त तोखे एतिराज़ कोन्हे जेकॾहिं मदीने जो साईं सन वारे जीएम सैयद जे ॾाॾे या बड़ ॾाॾे खे रूहानी दर्जात जी बुलंदी हासिल करण लाइ मदीने मां
पो इए खणी चो त खुदा इए छो कयो खुदा दुनिया के देखारण पियो चाहे त मां पंहिंजे आशिकन खे केतिरी ताक़त ॾींदो हां मदीने जे मीर इए छो कयो जो मदीने जो मीर दुनिया के देखारण पियो चाहे ख़ास करे पंहिंजे बचड़े सैयद खे देखारण पियो चाहे त मां महबूब मदीने जो घोट पंहिंजे आशिकन सां केतिरो प्यार कंदो हां याद रखी छॾ वलियन जो अदब कर वलियन सां प्यार कर जेकॾहिं न त ख्वारीअ खां सवाइ ॿियो कुझु बि कोन मिलंदी हाणे ॻाल्हि तमामु वॾी थी वई टाइम बि अलाए पुनल लेकिन मौज़ू आहे हाणे मौज़ूअ ते मोटा अदा जंहिंसां न संगत रखबी आहे त वॾा छा चवंदा आहिनि अब जंहिंसां संगत रखी तेरे जे अबे ॾाॾे जी ख़बर अथई ख़ानदानी आहे या जटा चइबो आहे न ॻाल्हि अॼु तो असां जंहिंजे मोहब्बत में आया आहियूं उनजे अबे जहिड़ो दुनिया में को अबो उनजे अम्मा जहिड़ी का दुनिया में उनजे नाने जहिड़ो को दुनिया में पर चो उन सुणे इमाम हसन ऐं हुसैन जहिड़ो को दुनिया में कोन्हे चो को दुनिया में कोन्हे को दुनिया में कोन्हे मुझा मिठड़ा अदा ओ मुझा मिठड़ा अदा सुने इमाम हसन ऐं हुसैन जी अमड़ जंहिंजी चादर जहिड़ी चादर सॼी दुनिया में कान्हे जंहिंजी ततहीर वारी चादर जहिड़ी चादर दुनिया में कोन्हे जंहिंजो बाबो अली आहा टाइम पूरो थियो बंधी वियो टाइम थकिजी वियो पाणी थियो मौज़ू कीअं खणा समझ में नथो अचे तव्हांजी मोहब्बत इश्क लॻा पर हाणे बसि 2-3 मिंट जे करे चर्चे खां गॾु सभु ॻाल्हि चढ़ी वई आहे दोनों जवानी के मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर अल्लाह कंदो त वरी का महफ़िल बि किथे सजाइजी वई त वरी अल्लाह कंदो खणंदासीं पर हाणे एतिरो ज़रूरु ॿुधाइण चाहींदुसि त महबूब जे जंहिं बचड़नि जे मोहब्बत ऐं इश्क में न आया हो याद रखो कायनात सॼी कंहिं बनाई आहे चओ अल्लाह जे पूरी कायनात में सब कुछ आहे पर मुझे मुस्तफा का सवा ॿियो को मुस्तफा कोन्हे सब कुछ आहे खुदा जे कायनात में खुदा जे कुदरत में सब कुछ आहे सब कुछ खुदा घणो जोड़ियो आहे पर मुहम्मद सोहणो हिकिड़ो ई जोड़ियो उन जहिड़ो महबूब खुदा ॿियो कोई कोन गला कोई कोन जोड़ियो आहे जीअं कायनात सॼीअ में अल्लाह जे ज़ात नबी त 1.25 लख जोड़िया पर मुहम्मद सोहणो हिकिड़ो ई बनायो आहे उन जहिड़ो ॿियो कोई न बनायो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफा जूं त न्याणियूं 4 आहिनि अम्मा ज़ैनब रुक़ैया कलसूम पर अम्मा बतूल फातिमा ज़हरा हिकिड़ी आहे इन जहिड़ी ॿी काई गला ॿी काई दुनिया में दुनिया जे अंदर 3 पाक शयूं घणियूं गाला घणियूं हिकिड़ी हूर पाका गाला हिकिड़ी हूर पाका ॿियो हज़रत ईसा जी अम्मा बीबी मरियम गला बीबी मरियम पाका 3 नंबर हसनैन करीमैन जी अम्मा फातिमा ज़हरा पाका तवज्जह कजा पाक त 3 आहिनि पर अम्मा फातिमा ज़हरा अहिड़ी त पाका जहिड़ी पाक रब कायनात में भी काई कान बनाई आहे दुनिया जो मिसाल ॾिया कुर्सियूं त कुर्सियूं काठ जी बि कुर्सी प्लास्टिक जी बि कुर्सी लोह जी बि कुर्सी चांदीअ जी बि कुर्सी सोन जी बि कुर्सी पर सोन जी आहे पर मिसाल ग़लति थी वेंदो इज़त वारी केतिरी बि सोन जी कुर्सी हुजे पर उन जहिड़ी ॿी ठही सघे थी लेकिन अम्मा फातिमा ज़हरा जहिड़ी रब बि बनाई कान्हे का चओ त कीअं
बतूल जी मनाई चाहे जेका हमेशा पाका किया पाका बाद में तो बुधाया लेकिन इन पाकन में मुझे मुस्तफा जी बचड़ी किया पाका हूर पाका मगर मुड़स ना है हूर पाका मगर गला 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 बीबी मरियम पाका मगर गला गला मगर मुड़स ना है अम्मा फातिमा ज़हरा पाका उन जो मुर्स शेरे खुदा आहे हूर पाका बिना मुर्स जे बीबी मरियम ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा पाका बिना मुर्स जे हसनैन करीमैन जी अम्मा पाका सुने अलीउल मुर्तज़ा घोट सां गॾु कायनात जे अंदर अहिड़ी बि काई औरत न है जंहिं जहिड़ो पाक रब मुंहिंजे महबूब जे बचड़ीअ जहिड़ो कंहिंखे बनायो हुजे थे बि छो न मदीने जे मीर जो फरमायो फातिमा तो बिदअतु मिन्नी फातिमा मां मुस्तफा जे जिस्म जो टुकड़ो आहे मुंहिंजो मुस्तफा नूर आहे अम्मा फातिमा वरी जवाब ॾे रमज़ान महीने जी 15 तारीख़ अम्मा फातिमा ज़हरा सुणीअ खे दिल पर पुटड़ो इमाम हसन ॼाओ रमज़ान महीने जी 15 तारीख़ ते इमाम हसन सुणो ॼाओ पहिरे रोज़े खां वठी अम्मा सभु रोज़ा रखिया पर जे वक़्त में बेपहरीअ जे टाइम खां बाद अम्मा बेपहरी निमाज़ पढ़ी बस कई इमाम हसन ॼाओ टे पहरीअ जो निमाज़ जो टाइम थियो हिकिड़े मुसल्ले ते इमाम हसन खे सुम्हारियो ॿिए मुसल्ले ते अम्मा निमाज़ अदा कई इमाम हसन हुसैन जे अम्मा सां प्यार करण वारा निमाज़ जो कदर आले रसूल ने निहार निमाज़ जो प्यार आले रसूल ने निहार तू मता इहो अकुल तुंहिंजो ॼटन वारो हुजे निमाज़ मुल्लन जो कम न मुल्लन खे त इन निमाज़ जे सदके रब रोज़ी ॾेई रहियो आहे निमाज़ मुंहिंजे मुस्तफा जे बचड़न जो तोहफ़ो याद रखी छॾजा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजी अम्मा साइण सुहिणी निमाज़ बस आख़िरी ॻाल्हि थो कयां मुंहिंजे महबूब मुस्तफा जी लाडुलिया पहला गला छाहे वरी चो छाहे लाडुलिया तादुलिया एडी तो तादुलिया जो जेडी मल मुझे महबूब जे अज़वाजे मुतहरात के का गाल महबूब के चमड़ी हुंदी हुई त अम्मा फातिमा के आलो कंदा होया जिया तो असा के रब को कुछ घरणो हुंदो आ त अगियो के कंदा हो जो सदको मदीने वारे मीर जो नहीं छडीदा हो हबीब जे अज़वाजे मुतहरात के हुजूर का घुलो हुंदो हुयो अम्मा फातिमा के अगियो कंदा होया इहो सुन्नत तरीको अज अहले सुन्नत वट अज भी मौजूद आ खुदा का घुरणो आ के खा गाला खुदा का घुरणो आ मदीने वारे मीर जो वसीलो दीदा हो पर जदे मदीने वारे घोट का घुरदा हो त आले रसूल जो वसीलो दीदा हो सबबा अल्लाह ताला पान के सुञाणन घुरियो अल्लाह नबी बनायो केर बनायो जो अल्लाह पांजे पान के दुनिया के देखारण चाहियो नबी मोकिलियो वरी अल्लाह पांजे सुञाण पला नबी मोकिलियो वरी नबी जे सुञाण पला वली मोकिलियो अल्लाह पांजे सुञाण पला गाला हाने बस हाने खबर पई थक मां भाई पर तू में सफा मता सुबाने याद रख सुबाने मता सुबाने ये जे मुझे खलीफा खास मोहम्मद ईसा सोलंगी एरुगी तो माफी तोटा खलीफे जो लफ्ज मां नथो चवा इन करे जो खलीफो पीरन जो होंदो बुजुर्ग जो मुझो दोस्त मां माजरत तो कया दोस्त का भी तवा का भी यो आम एकड़ो जुमलो दा गाल आला कादे कन में एकड़ी गाल चे मां पोतो ता के बुधाया मुके फिलहाल चमण दियो केड़ी गाल पे कया ओ सुबाने ना मानु ता अदा रात व्याह हो हा व्याह से दे खबर अब मौलवी त बात कर सजो पानी थियो पर जान न छजी हर हर चे पियो तो वणा तो पर जान न छजी ची छा ची डाडो भलो पर ची हलाए छा सदको वणे ई कदे पुत जो कम की हालत
अदा केड़ी गाल पे कया मुको तो बुधाए जागो था जी मूसा के मिला के मोकलियो रब करी ओ लगी तुझी तार आजन के सुभान अल्लाह दुनिया में ओहे दीवाना असहाबी पहयो नंबर ओ मुझे महबूब जा मस्ताना लगी तुझी तार आजन के छो इहो शेर पढ़ियम जॾहिं महबूब करीम ॻाल्हि कंदा हुआ त सहाबा ईअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे चहिरे ॾे ॾिसंदा हुआ ॼणो मथे ते पखी वेठो आहे हीअं कंदा त पखी उॾामी वेंदो तव्हां दीवाननि वांगुरु ॾिसो त था पिया पर दिलि अलाए तव्हांजी किथे आहे जे दिल्ली ते आ त कंप्यूटर वारो बटन तव्हांजो बंदि आहे मूं तव्हांखे ॿुधायो पे त ख़ुदा पाण खे ज़ाहिर करण जे लाइ नबी बनायो ॻाल्हि कंहिंखे मोकिलियो नबीअ खे मोकिलियो वरी नबीअ खे सुञाणण लाइ ख़ुदा वलीअ खे मोकिलियो नबी खे सुञाणण लाइ ख़ुदा चवण ॾे न सॼण साईं जे फ़क़ीर खे अलाह पंहिंजे सुञाणण लाइ नबी मोकिलियो नबीअ खे सुञाणण लाइ वली मोकिलियो वलीअ खे सुञाणण लाइ अलाह सुन्नीअ खे मोकिलियो खुश नसीब है सुन्नी जो अल्लाह तोखे वलीअ जी सुञाणप ॾिनी आहे मार्स पे कहंदो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बचड़ी कॾहिं बि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जहिड़ो सवाल कंदी महबूब जवाब कॾहिं बि इनकार न कंदा हुया बस सादन लफ़्ज़नि में चवां अल्लाह मुंहिंजे महबूब खे फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ तुंहिंजे रब क़यामत में मक़ाम महमूद तयारु कयो आहे मक़ाम महमूद ते वेहण वारो मुस्तफ़ा मक़ाम महमूद ते वेहण वारो मुस्तफ़ा तवज्जह कर मक़ाम महमूद ते वेहण वारो मुस्तफ़ा जेॾी महिल हसनैन करीमैन जी अम्मा ईंदी आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उथी करे पंहिंजी जॻह ते पंहिंजे बचड़ीअ खे वेहारींदो उन अम्मा जे बचड़नि सां प्यार करण वारा उन अम्मा सां प्यार करण वारा तोखे मुबारक आहे जो अल्लाह जे ज़ात तुंहिंजे सीने में आले रसूल जो ॾाढी दिलि थी चवे पर हाणे जेको हाल आहे तव्हांजे आॾो आहे इन हाल में वधीक मुंहिंजे ख़्याल में तकरीर मां करे नथो सघां छो त कोशिशि ॾाढी कयमि पर हाल जेको आहे न अंदरो अञा छा हूंदो सम्झी सघो था गर्मी तमामु घणी आहे पोइ बि मुंहिंजे घर में हाणे कूड़े जे ॾाठ में पोइ बि पौणा 2 कलाक थी विया अञा वधीक थिया न घटि कोन थिया न सही मौज़ू यको महबूबा जे बचड़नि जो मौज़ू आहे बस हाणे ठीकु आहे मोहम्मद ईसा जी ॻाल्हि चई आख़िर में बस हिकिड़ो शेर पढ़ी हाणे उथां थो उमेद आहे त टिंडो अलाह यार खां अचण वारा बि ख़ुशि हूंदा गिरदो नवाह खां अचण वारा बि ख़ुशि हूंदा इंशा अल्लाह ताला अॼु लिखी ॾाढो कुझु आयो हुउसि पर ख़ुदा जेको चवरायो उन में ख़ुदा जी मर्ज़ी आहे बसि हिकिड़ो आख़िरी शेर मां तव्हांखे इमाम हसन ऐं इमाम हुसैन सोणे जे आले रसूल जे बहरहाल मोहब्बत ऐं इश्क जो ॿुधाए मां तव्हांखे बि छॾियां हेॾा भत पुठियां हर हर कपगीर खे ठड़क ठड़क में थो करे ओ मौलवी बस कर ओ मौलवी बस कर ओ मौलवी बस कर ओ मवाली रखियो रोज़ो कहीं अदा छो मवाली मुसलमान आहिनि छा ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुध मवाली अमल जे करे आहे छो त बंदि करी जहिड़ो थिए मवाली मवाली अमल जे करे आहे लेकिन हुन जे अंदर में सोणे अलीअ सां प्यार हूंदो अथई यादि रखी छॾ ग़लति कमु थो करे नशो थो करे ग़लति थो करे ॾाढो ग़लति थो करे पाण खे बर्बाद थो करे पंहिंजी दौलत बर्बाद थो करे पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त ख़ुदा हुनखे पनाह में रखे उहो बेअदब घटि हूंदो आहे हिकिड़ो मवाली ॾंढड़ो खणी रस्ते में वेठो हो छा खणी वेठो हो कारो ॾंढो कहिड़ो ॾंढो 2-3 घींघरू बि ॿधल हुयसि छा ॿधल हुयसि 2-3 घींघरू बि ॿधल हुयसि घींघरू छो ॿधई हुनखे चिड़ ई कंहिं ॾाढ़ीअ वारे ते सभिनी ॾाढ़नि वारनि ते न ॾिसंदा न कंहिं बि ॾाढ़ी हाणे हुन ख़बर कंदी ॾी छा आहे ईअं चई छॾींदो आहे सो को मौलाना साहब जो लॻियो पे छो त
दाढ़ी सा खोड़ सारा कटड़ू बा है न जेके आले रसूल जो नालो बुधी चिड़ी असां त दिल ठरी पवंदी आहे न पर कंहिंजो अंदर बरी पवंदो आहे न त हुन सदो सभई ईअं आहिनि जीअं हाणे सम्झंदा आहिनि माण्हू भुलियल हो असली आले रसूल जा आशिक सुन्नी मुस्लमान थे यादि रखी मुझे अली जा असली गुलाम आशिक दीवाना आले रसूल जा सहाबा जा अदब करण वारा अल औलिया अल्लाह जा अदब करण वारा चैलेंज थो ॾे सॼी दुनिया में ॻोल्ह को हिकिड़ो अल्लाह जो वली मूंखे शियो ॾेखार को हिकिड़ो ॾेखार सॼी दुनिया में ॻोल्ह को हिकिड़ो वली वहाबी ॾेखार ॿई न मिलंदई वली मिलंदई त सभु अहले सुन्नत वल जमायत जा पूरी दुनिया जो चैलेंज तो कई पूरी दुनिया में हलियो वञ तोखे वली मिलंदा तो वलीउल्लाह मिलंदा जहिड़े वणी वलीउल्लाह जी हिस्ट्री ॾिस वो वलीउल्लाह पक्को सुन्नी हूंदो यादि रखी छॾिजो दाढ़ी वारे खे त ॾिसी गई हैदर या अली मुश्किल कुशा शेर खुदा कुदरती को हुयो केर गला गला ओ हुननि मां जेड़े मवाली छा थो चवी जे बाबा अली अली थो कयां ॿियो छा थो कयां जे ॿियो छा चई चयो या अली मुश्किल कुशा शेर खुदा जे अली तुंहिंजी मदद थो करे जे हा मुंहिंजी मदद करे थो जे पोइ ठीकु आहे जे तुंहिंजी मदद थो करे त अलीअ खे चओ त मुंहिंजी टंग भञे पिटे थी मुने जी छा थो चएसि ॻाल्हि ॻाल्हि छा थो चएसि हाणे त मज़ो ईंदी ॻाल्हाइण में ॿुधा छा थो चएसि त अलीअ खे चओ त मुंहिंजी टंग भञे मवाली जी सिर्फ़ ॻाल्हि ॿुधो मौलाना साहब असां पंहिंजे इश्क जी ॻाल्हि कई बाबा तूं पंहिंजे वाट सां वञ ज़िदी जे चवाए थो त या अली अली करणु छॾ या अली मुश्किल कुशा आहे मुंहिंजी टंग भञे या चओ त नाहे जी कटड़ू ईअं त कोन चवंदुसि त अली मुश्किल कुशा नाहे अली मुश्किल कुशा आहे शेर ख़ुदा आहे आशिकनि जी मदद बि कंदो आहे ईअं कोन चवंदुमि चई पोइ चवई थो त चईसि टंग भञे चई मौलाना मुड़ चई चवई थो चईसि चई मौलाना मुड़ जॾहिं हुन टियों दफ़ो चयो त हुन चरियाण देरी करे करे खण दे कारो डंडो ईंदो ट्रा करो त टंग कयो ठा हमराह जी जो टंग भगी चेड़े मवाली मार पवई मारे छॾी चई मूं छो मारी पंहिंजे पाण खे पाण ई मारी चई मूं त तोखे चयो त अलीअ खे चयो न चई तोखे ख़बर ई कान्हे का भाड़िया ते हल्का सल्का कम मालिकनि फ़क़ीरनि जे हवाले करे छॾिया ये हल्का सल्का कम मालिकनि फ़क़ीरनि जे हवाले करे छॾिया आहिनि खिलण जो खिलण बा हक़ीक़त जी हक़ीक़त अथव वक्त हुजे मां तोखे ॿुधायां त बहलूल फ़क़ीर दरिया जे किनारे ते वेही जन्नत जा महल कीअं पियो विकिरो करे वक्त हुजे तोखे ॿुधायां लेकिन दलील तोखे ॾींदो थो हलां हिन तव्हांजे इलाइक़े जो चङो इज़त वारो माण्हू DSP छा नालो अलाए साईं मुल साहब अहमद खान नाइच अलाह हुनखे इज़त ॾियो ख़ुदा जो हुकुम आहे जेके ख़ुदा इज़त ॾियो हुनखे इज़त ॾियो बाक़ी उहो ॼाणे उनजा अमल ॼाणनि उनखे इज़त ॾियो हाणे अहमद खान नाइच इलाइक़े जो मुअज़्ज़िज़ माण्हू आहे तव्हांजे जो उनजा नौकर चाकर हूंदा या कोन हूंदा ॻाल्हा हूंदा या कोन हूंदा भला जेकर अहमद खान नाइच जे नौकर ते दर ते को फ़क़ीर अचे दर ते को फ़क़ीर अहमद खान नाइच भले कराची हुजे दर ते को फ़क़ीर अचे ऐं चवे त मानड़ी अल्लाह जे नाले ते ॾियो त ॿुधाए त उहो नौकर ॾींदो या कोन ॾींदो ॾींदो न भला जॾहिं इहा ख़बर अहमद खान नाइच खे पवे त ख़ुशि थींदो या कावड़िबो ॻाल्हा 50 रुपया फ़क़ीर घुरियो अल्लाह जे नाले 50 रुपया ॾे अहमद खान नाइच जे नौकर कढी हुनखे 50 रुपया ॾिनो आयो जॾहिं अहमद खान पुछई सभा दे ख़बर हे पैसा काॾे चइसई फ़क़ीर खे अल्लाह जे नाले ॾिनमि ख़ुशि थींदो या कावड़िबो ख़ुशि थींदो उसूल आहे त जेको मालिक हूंदो आहे उहो पंहिंजे ग़ुलाम जे ख़ैरात ते ख़ुशि थींदो आहे पोइ जेकॾहिं दुनिया जो अहमद खान पंहिंजे ग़ुलाम जे ख़ैरात ते ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजो सुहिणो अली पंहिंजे ग़ुलाम बहलूल जे जन्नत विरहाइण ते ख़ुशि थींदो आहे मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आशिकनि वलियनि जे विरहाइण ते ख़ुशि थींदो आहे इन करे तव्हांखे मुबारक आहे ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदी वेंदियूं बसि हाणे न की अर्ज़ु न की गर्ज़ किसो कर बलवारनि जो त ॿुधी अॼु अखड़ियुनि आप वहा
सखे त्यों सिरत सही जन दीनो नाने जो बचायो आखिरी शेरा गल चो किसो कर बलावार ने जो तबुदी अज अखड़ में आप वहायो केदा सूर ऐ सखे त्यों सिरत सही जन दीन नाने जो बचायो हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा सवारी हुआ हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हा अज शहर दीनो छड़ियो बचड़न अज शहर मदीनो छड़ियो बचड़न अज भर पटखे तवसायो अज शहर मदीनो छड़े बचड़न वनी भर पटखे तवसायो केदा सूर ऐ सखे त्यों सिरत सही जन दीनो नाने जो बचायो मूसा गर्ज चो यार ॾिसई थो पियो केॾा सूर ऐं सखे त्यों सिरत सही जन दीनो नाने जो बचायो हिक रेत तलबी वारी हुजे ढुक पाणी अलाहू प्यासा हुजने अबे कौसर जा जे मालिक अबे कौसर जा सुनी जाओ अबे कौसर जा जे मालिक यार कैद किस्मत तन खे करायो केॾा सूर ऐं सखे त्यों सिरत सही जन दीनो नाने जो बचायो केॾा सूर ऐं सखे त्यों सिरत सही जन दीनो नाने जो बचायो है जिते पाणीअ एवज़ तीर मिलन तब पेर न पोते जवान प्या कने ओ जिते पाणी एवज़ तीर मिलन तब पेर न पोते सजण प्या कने इहो जोश ऐं जज़्बो नान नबीअ ही जोश ऐं जज़्बो नान नबीअ पंहिंजे लुआब दहन सां प्यारियो ही जोश ऐं जज़्बो सुहिणे नबीअ पंहिंजे लुआब दहन सां प्यारियो केॾा सूर ऐं सखे त्यों सिरत सही केॾा सूर ऐं सखे त्यों सिरत सही जन दीनो नाने जो बचायो है हिक पास बचन जाला शहुजन बेपास नज़रूं
ते एडो तरे दुसहना ला दिल का हुजे एडो तरे दुसहना ला दिल का हुजे जे ॾिसण त अर्श हिलायो एडो तरे दुसहना ला दिल का हुजे जहि तरे त अर्श हिलायो केॾा सूर ऐं सखी तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो ही ख़ालिद ग़ुलामो तुंहिंजो हिन ग़ुलामीअ में वञे दम निकिरी ही फ़क़ीर आशिक़ सुहिणा तुंहिंजो ग़ुलाम आहे हिन ग़ुलामीअ में वञे दम निकिरी शल पंहिंजो करे हू क़बूल कंदा आमीन शल पंहिंजो करे हू क़बूल कंदा राज परत सुणंदे जो सायो शल पंहिंजो करे हू क़बूल कंदा राज परत सुणंदे जो सायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो सभई कंहिंजा ग़ुलाम हो जो सुहिणे हुसैन कंहिंजा ग़ुलाम हुयो दिलि में मुहबत अथई न यादि रखी छॾ ॾाढे जो पासो केरु वठंदो आहे छो जेको हीणो हूंदो आहे ॻाल्हि करे ॾाढे जो पासो केरु वठंदो आहे जेको पाणीअ जो पासो केरु वठंदो आहे छो जेको पलीत हूंदो आहे जेको गंदो हूंदो आहे साफ़ थियण लाइ पाणीअ जो पासो वठंदो आहे पंजतन पाक जे दड़े ते केरु वेंदो आहे छो जेको गुनाहगार हूंदो आहे असां गुनाहगार आहियूं ॻाल्हि गुनाहगार आहियूं अॼु दुआ करो मुंहिंजा मौला आले रसूल जे सदके ऐं असहाब रसूल जे सदके यादि रखी छॾिजां आले रसूल जो अदब जेतिरो न मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबा कयो आहे अॼु तूं असां तसवुर बि नथा करे सघूं इंशाअल्लाह ताला मौक़ो ईंदो त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे चवण ॾे त जेकॾहिं सुहिणे अलीअ सां तुंहिंजो प्यारु आहे जे आहे त हथ खणी चओ आहे सुहिणे अलीअ सां प्यारु आहे अम्मा फातिमा ज़हरा सां प्यारु आहे हसनैन करीमैन सां प्यारु आहे इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सां प्यारु आहे तमामु सहाबा सां प्यारु आहे चइनी यारनि सां प्यारु आहे अबू बकर सिद्दीक़ सां प्यारु आहे उमर फारूक सां प्यारु आहे उस्मान ज़िन्नूरैन सां प्यारु आहे हैदर करार दिलनि जे ठार मुश्किल कुशा शेर ख़ुदा सां प्यारु आहे तलहा ज़ुबैर बिलाल सां प्यारु आहे मुझे सभिनी सां प्यार आहे त मूंखे जवाबु ॾे निमाज़ करबला जे मैदान में बि मुंहिंजे हुसैन दिलबर पढ़ी आहे या छॾी आहे जवाबु ॾे पढ़ी आहे 313 जिस्म जे मथां तीर नेज़ा भाला जॾहिं ज़मीन ते आया त जिस्म ज़मीन ते कोन हो तीर नेज़ा ज़मीन ते मुंहिंजो हुसैन उन्हनि जे ॻाल्हा मुंहिंजो हुसैन पाक उन्हनि जे मथां हुयो हिकिड़े मिंट जे लाइ कंडो हेठो रखी ॾिस त ख़बर पइजी वञे त तीर नेज़ो छा थींदो आहे लेकिन उन हाल में बि मुंहिंजे दिलबर हुसैन जुमे जे निमाज़ जो सजदो अदा कयो या न कयो जवाबु ॾे सजदो अदा कयो त पोइ जे हुसैनी आहे त मूंखे जवाबु ॾे सोणे अलीअ हिकु दफ़ो न मौला काइनात जो 3 दफ़ा नारो नारे हैदरी नारे हैदरी टियों दफ़ो चओ नारे हैदरी तवज्जो कर जेकॾहिं मुंहिंजे दिलबर अलीअ सां प्यारु वाकई अथई त पोइ मूंखे जवाबु ॾे मुंहिंजे अलीअ जी विलादत ख़ुदा जो काबो आहे
मुँह नमाज करे काॾे पढ़ंदो हई मुझे अली सां प्यार तो करी त हिकिड़ो मोड़ काबे ॾे रुकी न ख़्याल अचे त ही उहो ई काबो आहे जंहिंमें अली जा हुआ। सुभान अल्लाह। नमाज जो मज़ो केॾो अजीब थी वेंदो आशिक़नि जो उन्हनि जो ऐं मां तोखां थो पुछां मुंहिंजे सोणे अलीअ जी शहादत काथे आहे? ख़ुदा जे घर में ॻाल्हि विलादत बि ख़ुदा जो घर, शहादत बि ॻाल्हि शहादत बि कंहिंजी जो शेरे ख़ुदा जी। पोइ जे उन अलीअ सां प्यार थो करी त पोइ ख़ुदा जे घर खां तोखे रोके केरु थो? जवाबु ॾे, ईमान सां जवाबु ॾे। अॼु तोखे रोके केरु थो? जो अलीअ जो जेको दुश्मन आहे उहो रोके थो। सिधी सी ॻाल्हि चओ, सच चओ, मुस्लमान जो दिलि खोले सच चओ। अलीअ जो प्यार करण वारो कॾहिं बि मस्जिद खां परे न वेंदो। छो त अलीअ जी विलादत बि ख़ुदा जो घर, अलीअ जी शहादत बि ख़ुदा जो घर आहे। अलीअ जो आशिक़ मस्जिद में हूंदो, सुबुह जो बि हूंदो, मंझंदि जो बि हूंदो, शाम जो बि हूंदो। मुंहिंजे दिलि पर इमाम हुसैन करबला जे मैदान में बि नमाज़ अदा करे दुनिया खे पैगाम ॾिनो, हो मां हुसैन सां प्यार करण वारो निहारियो। हिन हाल में बि मां हुसैन सजदो न छॾियो। मुझे दिल पर हुसैन जो आशिक़ आहीं त सजदो ॾींदे या न ॾींदे? जवाब दे। सिर नेज़े ते क़ुरान कंहिं पढ़ियो आहे? जवाब दे। काइनात जे अंदरि सिर नेज़े ते क़ुरान कंहिं पढ़ियो आहे? जवाब दे। त पोइ धड़ अलॻि हुजे, सीनो अलॻि हुजे, सिर अलॻि हुजे, पर पोइ बि ज़ुबान ते क़ुरान जी तवार हुजे। पोइ उन क़ुरान जी तिलावत रोज़ कंदो हई या न कंदो हई? जे कंदो हई त हुसैनी हई, जे न कंदो हई त पोइ को ॿियो हई। सच चवंदो सही, सच चई यार रुसे त रुसण ॾे, पणीअ ॾींदे वार खुसे त खुसण ॾे। हा, तुंहिंजे दिलि में मर्द आहीं या औरत, तुंहिंजे दिलि में ख़्याल अची सघे थो, ख़्याल अची सघे थो त मां क़ुरान पढ़ियल त न आहियां। जे पढ़ियल न आहीं त क़ुरान जे दीदार खां त कंहिं कोन रोकियो थी। सुबह जो सवेल उथी फजर जी नमाज पढ़ी क़ुरान जो दीदार बि कर, दिलि में ख़्याल बि कर, ही उहो क़ुरान आहे जेके मुंहिंजो सुहिणो हुसैन पढ़ंदो हो। ही उहो क़ुरान आहे जेके मुंहिंजो सुहिणो अली पढ़ंदो हो। ही उहो क़ुरान आहे जेके अबू बकर सिद्दीक़ पढ़ंदो हुयो। ही उहो क़ुरान आहे जेके उमर फारूक पढ़ंदो हुयो। ही उहो क़ुरान आहे जेके उस्मान ज़िन्नुरैन पढ़ंदो हुयो। जो ही उहो क़ुरान आहे जेको ज़ुबाने मुस्तफ़ा मां ॿुधायो वेंदो हो। इहो तसव्वुर करे पढ़, पोइ तूं घर को निकिर ॾिस त ॿेड़ो पार थिए थो या नथो थिए। मुसीबतूं पंहिंजे लाइ पाण ई तयारु करी, बाक़ी थोरो झगड़ो थिए, जहिड़ो थिए खणो क़ुरान, थोरो मामलो थिए ॾे क़ुरान खे मथो। क़ुरान इन जे लाइ क़ुरान करीम इन जे लाइ हरगिज़ न। यादि रखी छॾ, क़ुरान पाक आहे। ॻाल्हि क़ुरान पाक आहे। हा, एमरजेंसी जी का सूरत हाल आहे। ॾिसी थो त भेण साम्हूं खून था थियनि। हाणे जेकॾहिं मां ही भलो खणी वेंदुसि त हे खून थियण खां रुकिजी वेंदा, पर जे वुज़ू कंदुसि त मुड़ुस मरी पवंदा, खून थी वेंदा। अगरि अहिड़ी सूरत में तूं क़ुरान करीम बिना वुज़ू जे बि खणी थो त तोखे अलाह जे तरफ़ खां पकड़ कान थींदी। पर जेकॾहिं को नॉर्मल माहौल आहे त क़ुरान जे ख़िलाफ़ खे हथ ॻोल्हा, पहिरीं वुज़ू कर। छो त क़ुरान करीम जो अदब आहे मुंहिंजा सोना। अलाह जे क़ुरान जो अदब कर, अलाह जे क़ुरान जे लॻल कपिड़े जो बि अदब कर। जेतिरो अदब ओतिरो नसीब। अलाह से कंदो सदाई ख़ुशि हूंदो, सदाई आबाद हूंदो। तव्हांजूं दिलि ख़ुशि हूंदा। यकीन कयो ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे। नंढो हुयुसि, ॿुधंदासीं असांजे पासां को ढोर बोर छुड़ंदो, काॾे वियो भाई? मंगे मंगे मना तंगे वियो। वॾा ॻाल्हि कंदा, पोइ ॻाल्हि अलाए केतिरी असां पंहिंजे पर में सेवन सांभर में कुंड पर चवंदा हुया, अब ढोर जा पेर जे मंगे त दंगे वियो, वढिजी वियो, बसि इन जो पीछो ई न कयो। लेकिन मुंहिंजा दोस्त मंगे जो इलाइक़ो साॻियो आहे। लेकिन अॼु निहार कहते त मदीने वारो राज़ी थियो, उहे मर्द आहिनि या औरतूं? कहते त मदीने वारो घोट राज़ी थियो, जो इलाइक़ो त साॻियो मंगे जो आहे। रोड ते आयासीं त अहमद खान वड़ाए च सुहिणी मस्जिद अलाह जो घर ठाहे छॾियो आहे। हेॾे आयासीं त चइनी पासनि को पाणी अलाए छा घुट लॻी पई आहे, पर उन ॻोठ जे विच में मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जी महफ़िल लॻी पई आहे, ज़िक्र दुरूद जी महफ़िल लॻी पई आहे। त हाणे उहो मंगो वारो निशानो ख़तम थी वियो। मंगो ज़रूर आहे पर दंगो न आहे। चइजो मंगो रंगो आहे। अॼु
अज उनखे मदीने वारे घोट जे इश्क और मोहब्बत वारे रंग लाए चारो ये थोड़ो निहारियो तो पर पंजाब जो घोट दव सभई फकीर अल्लाह वारन कुर्ब करे छड़िया उते वञ त रुगी सजण साईं जा मुरीद भर में भी दे तवरी कहे बे सही जा मुरीद होंदा यानी जाने निहारी दे ओरो तो के अल्लाह जे कामिल वलियन जा मुरीद नजर इंदा मुरीद वलियन जाहन मुरीद वलियन जाहन वलियन के रब मोकले छवा जो मदीने वाले जी सुञाण पकड़ाए मुझा दोस्त अजीज हे फैज़ा मुझे मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकन जो सूरत केड़ी हुजे नक्शबंदी हुजे कादरी हुजे चिश्ती हुजे सूरी हुजे हुजे वरी भी चवाई थो सजण साईं जी मुरीद जे हैसियत में याद रखी छॾ कलमो हिक नबी ते मंजणो सभिनी नबियन खे कलमो हिक सोहणे नबी ते मंजणो 1,24,000 नबियन खे बैयत कामिल मुर्शिद हिक जी थींदी आहे अदब सभिनी बुजुर्गन जो करणो नबियन जो इनकार कंदे ईमान खां खारिज थी वेंदे अल्लाह जे वली जे इज्जत अदब जो इनकार कंदे त रूहानी मार्फत को ठोयो रहिजी वई याद रखी छॾ हाणे मर्जी तुंहिंजी आहे अल्लाह ताला हिन फ़कीर नसीर कज़ाक ऐं हुन सां गॾु जेके साथी आहिनि मर्द आहिनि या औरतूं अल्लाह ताला सभिनी जो ई महबूब जे बचड़नि जे मोहबत वारो ख़ैर क़बूल फरमाए हाणे मूंखे ॿुधायो त एतिरे ॿुधाइण खां पोइ बि छा ख़्यालु आहे नमाज़ पढ़बी आहे सब चुप जदो नेठ मौलवी न बड़ियो फिरी उते ही आयो छा कया रोज माशर के जान गुदाज हुआ अवली पुरसश नमाज हुआ हशर जे मैदान में सब का पहिरीं रब चवंदे ॾे ख़बर सजदो कयो अथई मुने निहार छा रब पुछंदे मुने निहार छा रब पुछंदे टाइम जे ख़त्म थियण जे बावजूद हिन निहार सजदो रब खे एतिरो वणे छो थो माना इहा ॻाल्हि ॿुधाई पोइ सजदो करे सजदो रब खे वणे छो थो इन करे हिकिड़े मिंट जे लाइ ख़्याल कर त जेॾी महिल माण्हू सजदे में वेंदो आहे अखियुनि खे बंदि करे या खोले तसवुर कर जेॾी महिल सजदे में माण्हू हूंदो आहे त उन जो मथो मीम बणिजी वेंदो आहे हथ हेठि कंदो आहे हे जिस्म हे हबची बणिजी वेंदो आहे हे विचो तुंहिंजो गोल दाइरो वरी मीम बणिजी वेंदो आहे सजदे में ॿई टंगूं तुंहिंजो हीअं हूंदियूं आहिनि दाल बणिजी वेंदो आहे हेॾे मुंहुं निहार हे बणिजी वियो मीम हे बणिजी वई हा हे बणिजी वियो मीम टंगूं बणिजी वयूं दाल मीम हा मीम दाल छा ठही पियो जवाब गाल कर छा ठहियो मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख जॾहिं न पानो सजदे जे सूरत में हूंदो आहे जिस्म तुंहिंजो हूंदो आहे इस्म मुंहिंजे महबूब जो रब बनाए छॾियो इन करे मुझे सोने हुसैन करबला में भी सजदो न छड़ियो हो चरिया इन करे मुझे दिल पर हुसैन करबला में भी सजदो न छड़ियो हो इन करे सजदे जे ही करे आदम के इब्लीस छा न कयो जवाब दे गला गला छा दे जे सजदो न कयो हो तड़जी वयो जे सजदो कयो सो अडजी वयो अज को जवान जो पुटरा त यजीद जो पुट दे नालो त लखी ने खारे त बदे की माथो वराए जास रखे त यजीद जो नालो त के जमानो बूथ पट्टीन से हालांकि यजीद जा आशिक घोड़ो वेठा पर पुट ते नालो न रखंदा माण्हू बूथ पटे वेंदा पर बचड़नि जे लाइ दुआऊं घुरंदा न बेल ओ मुंहिंजा मौला मूंखे बचड़ो ॾे त नालो रखांसि ग़ुलाम हुसैन ये आहे या न नालो रखांसि अली असगर नालो रखांसि अली अकबर ये छा है जो रब उनखे हमेशह जे लाइ ज़िंदा करे छॾियो आहे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल जो टाइम तो थी वियो बल्कि घणो टाइम थी हद कुन यार 10 खां मथे टाइम टड़ी वियो नमाज पढ़ंदव न इंशाअल्लाह ताला नमाज जो जरूर पढ़ंदासीं नमाज जरूर पढ़ंदासीं हाणे इंतजामिया जो कम मां दुआ थो घुरां उन खां बाद में इंतजामिया जो कम उहे बेहतर समझन था त पहिरीं तव्हांखे नंगर खाराईंदा या पहिरीं तव्हांखे नमाज पढ़ाईंदा छो त इंतज़ाम जो हूंदो आहे उन उहे पंहिंजे इंतज़ाम खे बेहतर सम्झनि था मूं तव्हांखे ताक़ीद कयो त जे आशिक़ आहियो त नमाज पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल